अस्सलाम वालेकुम दोस्तों ने वीडियो से मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां पाप नगर ड्रामे जी ईंदड़ क़िस्त में छा थींदो छा थियण वारो आहे कहिड़ा सीन तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदा ईंदड़ क़िस्त में हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों चकर नवां आहियो त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा विसारींदा। दोस्तों तव्हां दोस्तनि जो वधीक टाइम नथा वठूं, हलूं था पंहिंजे मेन वीडियो जी तरफ़। दोस्तों पाप नंगर ड्रामे जी ईंदड़ क़िस्त में तव्हां ॾिसंदव त रेसबालाज खान जे क़ैद खाने ते शरर ऐं मल्हार हमलो करे रोशन खे आज़ादु कराए वेंदा। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रेसबालाज खान खां जेको आहे हिसाबु किताबु रोशन ऐं हाशिम जेको आहे त ॻाए वॼाए वठंदा। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां जीअं रोशन आज़ादु थींदो त रेसबालाज खान ते हमलो कंदो। जी हा दोस्तों, ॿिए पासे खां जेको आहे त बालाज खान राबेल खे क़ैद खाने में बंदि करे छॾींदो ऐं उनखे ज़ोरी मञाइण जी कोशिशि कंदो, पर दोस्तों राबेल जेको आहे त नाहे मञींदी ऐं हार नाहे मञींदी राबेल। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रेसबालाज खान पंहिंजी पूरी कोशिशि कंदो आहे, पर कोशिश में नाकाम वेंदो आहे। दोस्तों उमेदु कयां थो त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब